बिरासटी मां ख़बर ईंदा हलो त बिरासटी जे वार्ड नंबर 5 मेमण मोहल्ला वासी नौजवान अब्दुल राफी पुट मुख्तियार अहमद मेमण गुज़िरियल ॾींहं खां पुरस्कार नमूने गुम नौजवान कंडियारो शहर मां ट्यूशन सेंटर खां वापसि ईंदे ओचितो पुरस्कार तौर लापता थी वियो। वारसनि पारां नौजवान जी ॻोल्हा बावजूद को बि ॾस पतो नाहे पइजी सघियो। थाणे ते नौजवान जे गुम थियण जो इतला ॾिनो वियो। वारसनि पारां पुलिस समेत वस वारनि खां नौजवान जी ॻोल्हा करण में मदद जी अपील। इन सिलसिले में नौजवान जे वालिद मुख्तियार अहमद मेमण ॿुधायो त असांजी कंहिं सां का बि दुश्मनी नाहे। नौजवान पुट अब्दुल राफी मेमण रोज़ानो ट्यूशन पढ़ण कंडियारो वेंदो हो ऐं गुज़िरियल ॾींहुं बि हू घर खां तैयार थी ट्यूशन पढ़ण वियो, जितां वापसी ते कंडियारो शहर मां ओचितो पुरस्कार तौर लापता थी वियो आहे। हिन वस वारनि खां अपील कई त नौजवान जी ॻोल्हा में मदद कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।